अस्सलामुअलैकुम। तव्हांखे साईं असां अॼु नई जो पाण ॾिसींदासीं हेतिरो केतिरो खो नए जो बलूचिस्तान में बरसाति पई आहे उहा तव्हांखे ॾिसूं था पाण ही बोलान वादी बलूचिस्तान जंहिंजो ॾिसो त कीअं पाणी आहे केतिरो माशाअल्लाह। दोस्तनि सां गाॾी में आहियूं डबल गाॾी आहे मोहम्मद साजिद सासुली साहब और नज़ीर अहमद सासुली साहब अब्दुल अज़ीम सासुली साहब उनजो पाण उन दोस्तनि सां गॾु अॼु वञूं था खुशदार हिन जी दावत ई खाधी थी। हाणे असांजो सफ़र वरी खुशदार खां बाद में कराची थींदो, कराची खां बाद में वरी पंहिंजे वापसी थींदी पंहिंजे इलाइक़े ते रात ते ॿिए ते। इहे ॾिसो वादी बुलान बलूचिस्तान। हिन बलूचिस्तान जी बरसाति जेका अॼु पई आहे वॾी माशाअल्लाह ज़बरदस्त बरसाति पई आहे। ख़ुशकी वारो इलाइक़ो पार्को जंहिंमें असां रहियल हुआसीं उते दावत खाधीसीं। तव्हां दोस्तनि सां गॾु इहे शेयर था कयूं त हीअ पहाड़ ॾिसो रब जो शान। हीअ असांजो नज़ीर अहमद सासुली साहब जो ड्राइवर गाॾी हलाए थो। हवा नज़ीर अहमद सासुली अब मुमकिन है ना तो मोद तो धरी क्या वो तो बंदो